अवां खे ख़बर ॾींदासीं त सिंध में पीटीआई खे सियासी झटको। पीटीआई जा 30 खां वधीक यूसी चेयरमैन ऐं काउंसलर तहरीक इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शामिल थी विया आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया महमूद मौलवी जे घर इजलास दौरान 30 खां वधीक यूसी चेयरमैन्स ऐं काउंसलर्स पीटीआई खे अलविदा चई छॾियो। केएमसी में पीटीआई जे टिकट ते चूंडी आयल यूसी चेयरमैन असद अमान जी क़यादत में इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शमूलियत करे छॾी। अवां खे ख़बर ॾियूं पिया सिंध में पीटीआई खे सियासी झटको। पीटीआई जा 30 खां वधीक यूसी चेयरमैन ऐं काउंसलर तहरीक इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शामिल थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं चीफ रिपोर्टर कराची शबीर लाशारी खां। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? सिंध में पीटीआई खे तमामु वॾो झटको आयो आहे। पीटीआई जा 30 खां वधीक यूसी चेयरमैन ऐं काउंसलर तहरीक इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शामिल थी विया आहिनि। जेके पाकिस्तान पार्टी में शामिल थिया आहिनि उहे केएमसी में पीटीआई जी टिकट ते जेको आहे चूंडी आयल यूसी चेयरमैन असद अमान जी क़यादत में तहरीक इस्तेकाम पाकिस्तान पार्टी में शामिल थिया आहिनि। राति देर सां जेको आहे तहरीक पाकिस्तान इस्तेकाम पार्टी जो जेको सूबाई सदर आहे महमूद मौलवी उनजे घर ते 30 खां वधीक यूसी चेयरमैन ऐं काउंसलर पीटीआई छॾण जो फ़ैसिलो कयो। त ॿीहर असां नाज़रीन खे ॿुधायूं त पीटीआई खे सिंध में वॾो झटको आयो आहे ऐं पीटीआई जा 30 खां वधीक यूसी चेयरमैन ऐं काउंसलर तहरीक इस्तेकाम पार्टी में शामिल थी विया आहिनि। शामिल थींदड़ में केएमसी में पीटीआई जी टिकट ते चूंडी आयल यूसी चेयरमैन असद अमान जी क़यादत में तहरीक इस्तेकाम पार्टी में शामिल थिया आहिनि। जी ठीकु आहे, महिरबानी शबीर आगाह करण लाइ।